शायरी करे भी आया बेटे अल्लाह तू मालिकी कजे मुझा मालिक तू मदद कजे टे डी अगे ये गुजरी आ थी मुझा रब पाक आने रोजी में का बरकत दीजे जेंदे चढ़ी वना ना न करे अल्लाह तू जो आसरो अस्सलाम वालेकुम वाह यार मां जो टिपुल झटपट जो मां जो किरायो खत्म थी वियो मजूर माण्हू मांजी मदद कयो बाबा अल्लाह जे नाले ते मां पिनण वारो न आहियां बाबा चाचा साईं मां झटपट टिपुल जो मां जो किरायो खुटी वियो बा 50-100 जी मदद कयो बा हलो हाल अहमद का ठाए वठे जल्दी। सेठ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चाचा हुकुम करवा। मां यो टिपुल झटपट जो मां जो किरायो खत्म थी वियो मांजी मदद कयो 50-100 ॾियो त मां घर पुॼा वञी। किरायो खत्म या पेट्रोल आया खत्म थी वियो? ना इन खीसे में ना इन मजूरी ते आयो ने 3 ॾींहं कारखाना बंद लगा पिया हाणे भी ठेकेदार चंदा 2-3 ॾींहं बंद आ त घर त वञा न। चाचा पर झटपट को आयो तो वडी किरायो भी कोने। मजूरी करण आयो ने ठेकेदार वयो आ छुट्टी ते त लंबर बंद था इन टाइम ताईं। स्टैंडर्ड तो वडो थी लगे पिनण वारो तो नथो लगे। तो पिनण वारो तो नथो लगा मजूर आ बा हाणे पो पिनण वारो झटपट बैठो झटपट बैठो आ जेकी थी सके मदद करवा। हाँ बा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अल्लाह गंज दींदे वा दुआ कजाए वा अल्लाह गंज दींदे वा। अजी माण्हुनि घरों ईअं निकिरी था पवनि पोइ किरायो खोटी पियो आहे हिलाण तीर मटी हल असां त अलाह नाले ते ॾिनोसीं छो दबरूं अलाह पाण ई मदद कंदुसि। सेठ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब ये मजूर माण्हू आहे बिजनी पैसा कढी आहे बस किरायो कोने झटपट वञणो आहे मुंहिंजी मदद कर 50-100 ॾे मेरे अल्लाह जे नाले ते जी घर पुॼां वा। चाचा मां पाण मजूर आहियां माफ़ कर। अब 50-100 जी मदद कयो है बा। चाचा मजूर आहियां मालिक भयो आहे पाण कम सां ॿाहिरि। 3 मजूर हो हा पंहिंजी मजूरी में ॾियो भाई इहो बि सवाब मिलंदो आहे तव्हांखे ख़ैर ॿुधो हा चाचा दुआ कजांइ 50 ॾे त बा तुंहिंजी वॾी मां पाण महिरबानी। मजूर आहियां चाचा मालिक भयो आहे कम सां ॿाहिरि। हले हे वटि ॿधणा खोड़नि बा अजीब माण्हू आहे यार एगो खुदा वास्ते ॾियूं सा वरी पट ॾिस। चाचा अस्सलाम वालेकुम वाह। वालेकुम सलाम। अब यो किरायो कोने बिजनी पैसा कढी आहिनि झटपट वञणो आहे 50-100 जी मदद कयो संगत में वेठे वेठे 50-100 चांहि में हिन में ख़र्च कयो था मां मजूर जी मदद कयो अथव मां घर वेंदुमि। ना काथे हो एतरा ॾींहं तूं हाणे जेको किरायो तो वटि कान्हे। अब यो 3 ॾींहं नेटवर्क बंद हो हिते ठेकेदार भी हले वियो 200-300 पया होटल ते सुतुमि सुबुह जो हुते तो बिजनी कढी आहे खीसे में रुपए आए काथों जो झटपट को अॻियो वेठो आहे बा। अच्छा हिते कम करण है मजदूरी मजूरी करण आयो बा तव्हांखे मां फ़कीर लॻां थो। हाल टेंशन न कर तो मसलो हल क्यों दा मसलो ना है मोला वधाईंदे बस 200 ॾे पहुची विया। मां भी चाय पीती आ बस उथां पियो छा पैसा पैसा बस तू झटपट वेंदे ना जी हाँ बा मां भी अकेलो होय मां जो हाणे बस संगती तू भी मिली वे तो कयूं तो हला उथ 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 मां के देर थे थी। अब चाचा तव्हां 50-100 वा 50-100 छा कंदे छा का पिने तो जडी हला तो खयूं तो हला ना झटपट बस मांजी मदद कर 50 ॾे 100 ॾे बस मां के ॾे। मोटरसाइकिल बीठी आ हर एक के चए तो 50 रुपए दे 100 रुपए दे अच वो बा है मां के ॾे न बस 50 ॾे अरे अच तो खयूं तो हला ना 50 दे वे हलाऊं था ना बाकी मांजी मदद करना बस 50-100 ॾे न मां के बस मां अचां वो झटपट वेंदे हां झटपट वेंदे त मां हल छाए चए तो मां झटपट वेंदुम गाल हे दगोड़े पिने पे माई 100 ॾिनो मां। हां बा तो हाणे खीरा मां झटपट वञा तो त हिन के खयूं वञा ना तो के ख़बर आ त गॾजी हलाऊं था झटपट। हां झटपट ओ यार हिन गरीब छो वेंदी हां छो वे हल वे चाचा तो खई हल बाबा टूप कमजोर तो मां वे बाबा टूप कमजोर तो वे खई वनी ने झटपट पिने छाने लाए तो मां के अजय सर ए दादे या होटल वाले के पैसा वे हल बा हल वो बा है दे दी तो बाबा है दे दी तो अरे गाड़ियों अचन तू छा
छा मसलो यार आहे? हिन हेॾे ॾिठो अथई। झटपट खई वली होॾो रोए थो पिने थो तरपता बस तव्हांजी महिरबानी, बस मूंखे हथ कढो, मुंहिंजो स्कूटर बीठो केरु काहे न वञे। स्कूटर होॾो चए थो त मां वटि कुझु बि कोन्हे, रुपियो ई कोन्हे, पिना थो, वरी चए थो स्कूटर बीठी आहे। हेॾे अलाह सां मुंहिंजो स्कूटर बीठो आहे, हुते बीठो आहे, मां पिनणो फ़कीर न आहियां, मां इहो बसि विराट कंदो आहे, बसि माण्हुनि खां हुन खां 50-100 वठी करे मिड़े पेट जो गुज़ारो कंदो बाबा। तव्हांजी महिरबानी, तव्हां भले वञो। तोते बि अगाड़े आयो हो न मां हाणे 100 रुपियो ॾिनो, मां अहसास थियो मुंहिंजो ग़रीब आहे, 100 रुपियो ॾियांसि। तूं माना वञे तूं ठगी थोड़ी करे थो। इहा रोज़ी आहे वाह, बसि इहा रोटी आहे, माना न को माज़ूर आहे न छा, माना ॿिया जेके फ़कीर पिनंदा उनजो हक़ तूं खाए थो। हाणे हर कोई ईअं सम्झंदो न हिनखे बाबा 100 रुपए जी कहिड़ी हल ॻाल्हि आहे। झटपट खई ॻाल्हियूं हल। मां न हलंदुमि भाई, अलाह खे भले, हेॾे तक मां न हलंदुमि। छो बस तव्हां वञो न, बसि मूंखे तॾहिं मुंहिंजो स्कूटर बीठो आहे, मूंखे हथ कढो हेॾे बाबा। असुल हिनखे हेॾे खीरा हिनखे वे आहे बसि उते पुॼायूं था। हल झटपट हल। मां न हलंदुमि, तव्हां वञो न बाबा, मां न हलंदुमि न। हाणे वरी हिनखे तव्हां वञो बसि, मां ईअं वञा थो। स्कूटर मुंहिंजो स्कूटर बीठो आहे। मूंखे 100 पाए मोटा ॾे, 100 पाए मोटा ॾे, हा 100 ॾियां थो, अलाह बसि मोटा ॾे 100। न मने ड्रामा करे हा, अची ॾाढी नथो अचे, माना ईअं पिनो था ईअं, माना बसि न बेरा पिन ते न तोबा कन कोशिश कर, तोबा कन कोशिश कर, न झटपट हल। अची ॾाढी आहे माण्हू ॾिसनि। तोखे बात खयूं हल, वालो खयूं मां कयां थो मां बि न पिंदो, मूंखे शर्म तोबा नथो अचे माना माना इहो माना कारोबार आहे तुंहिंजो, रोज़ी आहे, अछी ॾाढी रखी करे साईं मां झटपट जो आहे, टीपल जो आहे, लाड़काणे जो आहे, तखर जो आहे, मोड़ किरायो कोन्हे, महिरबानी करे मदद कयो, ॿुड़ी नथा मरो, इहो तव्हांजो रोज़गार आहे। बसि घणो थी वियो आहे, बसि ॿियो को हक़ीक़ी कंहिंखे मजबूरी हुजे त पोइ उनखे बि असां न ॾियूं न। बसि हथ बदल न, बसि स्कूटर बीहाए करे स्टेट रज़ा रोज़गार करे थो, असांखे ई न आहे पंहिंजो अलाए कदो इहो को काहे वेंदो ई। भाई सुठी करे बाबा हेॾे। भाई तो सुठी कर हल। नमस्ते, अस्सलाम वालेकुम इंडिया खां मां वेद कुमार मूलचंदानी। अॼु इतला मिली त भाउ खीरे बोडे जे पुट ज़ाम ज़ेब जो अॼु बर्थडे आहे। उनखे विश कंदुमि मां, हैप्पी बर्थडे ज़ाम ज़ेब, विश यू ऑल द बेस्ट। अॼु उनजी सालगिरह आहे त ईश्वर अल्लाह उनखे तंदुरुस्ती बख़्शे, सॼी ताउमिरि उनखे तंदुरुस्ती बख़्शे। ऐं खीरे भाउ खे मां गुज़ारिश कंदुमि, रिक्वेस्ट कंदुमि त सभिनी खे तव्हां वॾी तालीम ॾियारायो, सिर्फ़ु प्राइमरी स्कूल न कॉलेज ताईं पहुचायो जो पंहिंजो कैरियर ठाहे सघनि, मुस्तक़बिल ठाहे सघनि, वॾा ऑफिसर ठहनि अॻिते हली करे, या वॾो बिज़नेस कनि। मुंहिंजे तरफ़ां उनखे आशीर्वाद, ब्लेसिंग्स, ऐं हमेशह ख़ुशि रहे। ऐं खीरे बोडे तव्हांजी बि तबियत ठीकु रहे। बसि एतिरो चवणो हो मूंखे। ज़ान ज़ेब जो बर्थडे हाणे केतिरनि सालनि जो आहे मूंखे ख़बर कोन्हे, शायदि 7-8 साल जो हूंदो। त असांजे तरफ़ां सभई दुआऊं आहिनि, असांजे पूरी फैमिलीअ जे तरफ़ां दुआऊं आहिनि। थैंक यू वेरी मच, एंजॉय द लाइफ, थैंक यू।